शहजादपुर मां ख़बर ॾींदा हलो त शहजादपुर में औरत मुड़ुस ख़िलाफ़ एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त कुदे कम खां इनकार ते तशद्दुद करे घरां निकाली ॾिनी वई आहे। शहीद पीर पाड़े जे रहवासन मिसमात गुलबानो मुड़ुस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे संगीन इल्ज़ाम हया। औरत दायो त HCT रहीम बख्श मेमून तरफ़ां तलाक मिलण बाद वली मोहम्मद ज़रदारी ज़बरदस्ती निकाह बाद कुदे कम लाइ दबाव विधो। बिडशा ते घुमाइण बहाने हिक घर में वठी वञी फाशी लाइ 10 ॼणनि हवाले कयो, जितां वज वठी घर पहुतस। औरत गुलबानो इल्ज़ाम हयो त मुड़ुस रात जे वक्त घर अची बेरहमानू तशद्दुद जो निशानो बणाए मर्डरिंग करे छॾियो। बाद में केस नाज़ुक हालत में हैदराबाद अस्पताल नियो वियो। औरत मूजिब अगूणो मुड़ुस रहीम बख्श मेमून ऐं हाणोको मुड़ुस वली मोहम्मद ज़रदारी ॿई हमसला आहिनि, जिन मूंखे क़त्ल करण जी साज़िश कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।